न्यूज़ वक्त वधायूं था। सिंध काबीना तालीमी इदारनि में भर्ती लाइ हुकूमती कमेटी तरफ़ां पेश कयल तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। काबीना तरफ़ां प्राइमरी टीचर्स खे 9 ग्रेड मां 14 ग्रेड ते तरक्की ॾियण वारी कमेटीअ जी तजवीज़ बि मंज़ूर कई वई आहे। प्राइमरी टीचर्स लाइ घटि में घटि अहलियत सेकंड डिवीजन में ग्रेजुएशन हुजणु घुर्जे। कमेटी पारां सिफारिश कई वई आहे। नवनि उस्तादनि जी भर्तीअ लाइ प्रोफेशनल क़ाबिलियत लाज़मी हूंदी। भर्तियूं 3 मरहलनि में कयूं वेंदियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदव। ॾिसो, कल टियों खां वठी हिकु ॻाल्हि काफ़ी वायरल थी आहे, जंहिंमें इहो चयो पियो वञे त सिंध तालीम खाते पारां हिकु न्यू अपडेट आई आहे ऐं हिन अपडेट में इहो चयो वियो आहे त जेका PST टेस्ट लाइ असां खां पहिरीं इंटर जी रिक्वायरमेंट रखी वई हुई, हाणे इन इंटर जी रिक्वायरमेंट खे हटाए करे ग्रेजुएशन जी रिक्वायरमेंट रखी वई आहे त ग्रेजुएशन बि सेकेंड डिवीज़न में लाज़मी पास हुजे। त असांखे काफ़ी दोस्तनि इहा रिक्वेस्ट कई त सर इहो ॻाल्हि केतिरे क़दुरु सच आहे ऐं जेकॾहिं ईअं थिए पियो त असांखे छा करणु घुर्जे। हक़ीक़तन हीअ ॻाल्हि हर अख़बार में अची वई आहे। असांखे इन मुतलिक़ वीडियो ठाहिण जी ज़रूरत न हुई, लेकिन काफ़ी स्टूडेंट असांखे व्हाट्सअप ते मैसेज कयो त सर इन बाबति तव्हां हिकु वीडियो ठाहियो, उन में इन टॉपिक ते थोरो घणो डिस्कस करियो। त अॼु असां हिन वीडियो में सिर्फ़ु इन टॉपिक ते ई डिस्कस कंदासूं त आख़िर सिंध गवर्नमेंट जेका आहे इहो रोज़ हर 15 ॾींहुं न्यू पॉलिसी छो अपडेट कंदी आहे ऐं कहिड़ी वजह आहे, हू करणु छा चाहे थी। त इन मुतलिक़ पाण अॼु वरी हिन क्लास में डिटेल में डिस्कस कंदासूं। त हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, महिरबानी करे असांजी इन वीडियो खे लाइक करे छॾियो ताकी असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वरी हिन वीडियो खे। हाणे असीं ॻाल्हि कंदासूं त सिंध तालीम खाते पारां इहो अपडेट छो लागू कई वई आहे। इन ते पाण डिटेल में डिस्कस कंदासीं, ॻाल्हि ॿोल कंदासूं, लेकिन इन खां पहिरीं पाण हिस्ट्री खे ॾिसूं था त इन प्रोजेक्ट में पहिरीं कहिड़ियूं पॉलिसियूं हुयूं ऐं उहे केतिरे वक़्त खां पोइ अपडेट कयूं वियूं आहिनि ऐं हाणे इहो पॉलिसी छो लागू कई वई आहे। सभिनी खां पहिरीं अपडेट इहो आहे त असां सिंध में 37,000 नौकरियूं ॾींदासीं। चलो 37,000 त नौकरियूं ॾींदा, पर केतिरे वक़्त में ॾींदा, कीअं ॾींदा। इन्हनि चयो त असां 37,000 नौकरियूं सिंध में हिकु ई वक़्त में हिकु ई साल में विरहाईंदासीं ऐं जेके बि क़ाबिल स्टूडेंट हूंदा उन्हनि खे असां 37,000 नौकरियूं ॾींदासीं। चलो इहो ॻाल्हि सही निकिती ऐं इहो ॻाल्हि लॻभॻि 15 ॾींहं हली। 15 खां 20 ॾींहंनि खां पोइ हिकु न्यू अपडेट आई त असां जेको आहे सो हाणे इहे 37,000 नौकरियूं 3 सालनि में विरहाईंदासूं, 3 मरहलनि में ॾींदासीं। मतिलबु त पहिरें साल 12,000, ॿिए साल बि 12,000, टे साल बि 12,000 नौकरियूं ॾींदासीं। इहो अपडेट आई। चलो इहो अपडेट बि सही आहे, लेकिन कुझु ई ॾींहंनि खां पोइ हिकु न्यू अपडेट आई त इहो टेस्ट पास करण लाइ घटि में घटि 55% मार्कूं खणणु लाज़मी आहे ऐं शर्त इहो आहे त हर सब्जेक्ट में पास हुजे स्टूडेंट। इहो ॻाल्हि काफ़ी स्टूडेंट्स खे अजीब लॻी त इहो कहिड़ो सिस्टम अची वियो, छो जो इहो पहिरीं अहिड़ो को बि सिस्टम कोन हुयो। चलो इन ॻाल्हि ते बि स्टूडेंट राज़ी थी विया। इन खां पोइ हिकु ॿी अपडेट आई, उन में चयो वियो त असां जेको आहे सो PST टेस्ट लाइ इंटर जी रिक्वायरमेंट रखी आहे, लेकिन इंटर में घटि B ग्रेड पास हुजणु लाज़मी आहे। जॾहिं काफ़ी शागिर्दनि इहा ॻाल्हि ॿुधी त इंटर में B ग्रेड हुजणु लाज़मी आहे त काफ़ी ग़रीब शागिर्द हुया जिन्हनि जो C ग्रेड हुयो ऐं कुझनि जा वरी D ग्रेड बि हुया। त इन ॻाल्हि ते काफ़ी बहस रहियो। उन खां पोइ गवर्नमेंट जेका सो हिकु न्यू पॉलिसी अपडेट कई। उन में चयो वियो त चलो ठीकु आहे, असां जेको आहे सो C ग्रेड वारनि खे बि चांस ॾियूं था, उहे जेका सो PST में पंहिंजी क़ाबिलियत नौकरी हासिल करे सघनि था। चलो हेतिरे ताईं ॻाल्हि सभु क्लियर थी वई, सभु शागिर्द ख़ुशि रहिया। उन खां पोइ वरी अपडेट आंदी वई त हाणे जेका सो असां हर सब्जेक्ट ते जेको पासिंग मार्क रखिया हुआ, मतिलबु 45% मार्क, उहो सिस्टम ख़तमु कयो ऐं चयो वियो त सभिनी सब्जेक्टनि मां सिर्फ़ु 55% मार्क लाज़मी खणनि। ठीकु आहे, त इहो न्यू पॉलिसी आई। उन ते बि शागिर्द काफ़ी सही रहिया, उहो बिल्कुलु शागिर्दनि लाइ हक़ में हुई। लेकिन कुझु टाइम खां पोइ वरी हिकु पॉलिसी आई जंहिंमें इहो चयो वियो त असां जेको सो C ग्रेड वारनि खे वरी चांस नथा ॾियूं, सिर्फ़ु इंटर में B ग्रेड पास हुजे। इहो ॻाल्हि वरी अची वई।
उन्ही खां पोइ हिकु ॿी अपडेट बि आई हुई त उन्ही में चयो त हाणे जेका सो IBS अखर जेका टेस्ट वठण वारो हो इहो टेस्ट वरी NTS वारा वठंदा। इन्ही ॻाल्हि ते बि शागिर्दनि काफ़ी सोशल मीडिया ते सवाल कया, ॻाल्हियूं वायरल कयूं। उन्ही खां पोइ सिंध तालीम खाते पारां हिकु ॿी अपडेट आई जंहिंमें इहो चयो वियो त असां खां इहो ग़लती थी वई आहे त अहिड़ी का बि अपडेट नाहे, इहो टेस्ट वरी बि IBS अखर वारा ई वठंदा। चलो एतिरे ताईं वरी बि क्लियर थी वियो। इन्ही खां पोइ हाणे जेका अपडेट आई आहे इन्ही में चयो वियो आहे त जेका असां PST टेस्ट लाइ जेका रिक्वायरमेंट रखी हुई इंटर जी इन्ही खे ख़तमु कयो आहे। हाणे घटि में घटि शागिर्द ग्रेजुएशन कयल हुजे, उहो बि 2nd डिवीज़न में। हिते असां कुझु गुज़िरियल वक़्त में अपडेट्स आयूं हुयूं, उन्हनि मुतलिक़ ॻाल्हियूं कयूं त गुज़िरियल वक़्त में कहिड़ियूं पॉलिसियूं हुयूं ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं अपडेट्स आयूं हुयूं। जेकॾहिं असां उन्हनि खे ॾिसूं ऐं उन्हनि ते गौर करियूं त जेके बि अपडेट्स आयूं हुयूं सभई स्टूडेंट जे हक़ में न हुयूं, त सभई जेके हुयूं स्टूडेंट जे ख़िलाफ़ हुयूं। का बि अहिड़ी पॉलिसी, का बि अहिड़ी अपडेट न आई हुई जेका स्टूडेंट जे हक़ में हुजे। उहे सभु माज़ी में हुयूं, उहे सभु गुज़री वियूं, उन्हनि खे असां नज़रअंदाज़ कयो, जेको थियणो हुयो थी वियो। लेकिन उन बावजूद बि हिकु न्यू अपडेट आई आहे जंहिंमें इहो चयो वियो आहे त हाणे PST टेस्ट लाइ बि ग्रेजुएशन लाज़मी हुजे, उहो बि वरी 2nd डिवीज़न में। इहो छो पॉलिसी लागू कई वई आहे, हाणे असां उन्ही ते कुझु डिस्कस कंदा आहियूं। जेकॾहिं असांखे सिंध में तालीम जे मयार खे बहितरीन करणो आहे, सिंध में तालीम खे वधाइणो आहे, सिंध में तालीम खे तरजीह ॾियणी आहे त इन हिसाब सां असांखे क़ाबिल उस्ताद खपंदा ऐं क़ाबिल उस्ताद असांखे इन पॉलिसी जे अपडेट सां मिलंदा। एतिरे क़दुरु इहो ॻाल्हि सही आहे, ठीकु आहे। जेकॾहिं असां इहो चाहियूं था त उन हिसाब सां इहो पॉलिसी सही आहे। लेकिन ॿी तरफ़ असां ॾिसूं था ग़रीब अवाम खे, ग़रीब तबिके खे, त उहे पंहिंजा ॿार सिर्फ़ मैट्रिक ताईं या वरी वधि खां वधि इंटर ताईं पढ़ाईंदा आहिनि, छो जो उन्ही खे अॻिते तालीम अफोर्ड करण जी एतिरी एबिलिटी कोन हूंदी आहे। उन्ही खे जेकॾहिं असां ॾिसूं था त इहो उन्हनि जे हक़ में नाहे पॉलिसी, न फ़क़ति उन्हनि जे हक़ में आहे बल्कि जेकॾहिं ग़रीब तबिको इहो हाल ॾिठो त पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण ई छॾे ॾींदो ऐं उन्हनि खे तालीम ई कोन ॾींदो, उन्हनि खे कंहिं हुनर ते, कंहिं कारोबार ते लॻाए छॾींदो ऐं तालीम खे तरजीह घटि ॾींदो। त इन हिसाब सां असांजे मुआशी जेको फ्यूचर हूंदो उहो हिकु क़िस्म जो धर्म भरम बि थी सघे थो। ऐं ॿी तरफ़ ॾिठो वञे त जेकॾहिं असांखे PST लाइ जेका सो सिर्फ़ु प्राइमरी जा ई ॿार पढ़ाइणा आहिनि, पहिरीं, ॿीं ऐं टीं क्लास जा ॿार पढ़ाइणा आहिनि, त इन लाइ ग्रेजुएशन जो हुजणु लाज़मी नाहे। असांजी सोच मुताबिक़ त जेकॾहिं प्राइमरी जे पहिरें जे ॿार खे पढ़ाइणु चाहे त 6, 7, 8 जो क्लास जो ॿार बि पढ़ाए सघे थो। इंटर त वॾी ॻाल्हि थी वई। त असांखे पहिरीं अल्फ़ाबेट पढ़ाइण लाइ का ग्रेजुएशन जी ज़रूरत नाहे, छो जो हुते असांखे लेक्चर कोन्हे ॾियणा, सिर्फ़ु ॿार खे जेको आहे सो सबक़ु ॾियणो आहे ऐं सम्झाइणो आहे, उहो जेको आहे सो 7, 8 जो ॿार बि करे सघे थो। इहो ॻाल्हि हुई अॼु वारी क्लास जी। ऐं असां जेको आहे सो हिन क्लास ठाहिण जो को बि एॾो ख़ासि मूड कोन हुयो, लेकिन काफ़ी शागिर्दनि चयो त सर इन मुतलिक़ थोरो घणो ॿुधायो, त असां सिर्फ़ु हीअ क्लास इन लाइ ठाही ताकी असां तव्हांखे गुज़िरियल जेके पॉलिसियूं हुयूं उन्हनि मुतलिक़ ॿुधायूं ऐं तव्हां इहो पाण हाणे सोचे सघो था त गुज़िरियल वक़्त में एतिरियूं पॉलिसियूं थी चुकियूं हुयूं ऐं हाणे इहो पॉलिसी बि काफ़ी वक़्त ताईं न रहंदी ऐं इनशाला हाणे हिकु न्यू पॉलिसी ईंदी, उन मुतलिक़ बि पाण डिटेल में ॻाल्हाईंदासूं। लेकिन असां जेकॾहिं पंहिंजी राय ॾियूं त हिते इहो शागिर्दनि सां नाइंसाफ़ी आहे, छो जो अक्सर शागिर्द सिर्फ़ु इंटर ताईं महदूद हूंदा आहिनि। जेकॾहिं केरु अगरि पढ़े थो त उहो अमीर जो ॿारु वञी पढ़े थो ऐं अमीर जे ॿार खे इन जॉब जी नीड ई नाहे। त इहो बिल्कुलु गवर्नमेंट जे जेको सोचणु खपे त उन्हनि खे ग़रीब तबिके खे तरजीह ॾियणु खपे। अमीर त ऑलरेडी हू जेके आहिनि सो पंहिंजी लाइफ में सेट आहिनि ऐं उन्हनि जेका गवर्नमेंट आहे उन्हनि खे इहो ई सोचणु खपे ऐं जेको ग़रीब तबिको आहे उन खे अॻिते वधाइणु खपे। त असांजो गवर्नमेंट सां सियासत सां का बि रीस न आहे, लेकिन असांजी वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो हो त शागिर्दनि खे इहो ॿुधायूं त इनशाअल्लाह अचण वारी अपडेट तव्हांजे हक़ में हूंदी, हीअ अपडेट तव्हांजे हक़ में नाहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी हक़ चाहियो था इन लाइ अवां सभई गॾिजी हिकु आवाज़ बुलंद करियो सोशल मीडिया ते, इन अपडेट खे रद्द करायो वञे ताकी तव्हांखे पंहिंजो हक़ मिली सघे। इनशाअल्लाह हाणे असां तव्हां सां न्यू अपडेट सां मिलंदासीं। मतिलबु त असांखे हाणे इहो ख़बर पइजी वई आहे त सिंध में जेको सिंध तालीम खाते पारां अपडेट्स ईंदियूं रहंदियूं आहिनि, त हाणे इनशाअल्लाह लाज़मी का नई अपडेट ईंदी ऐं जेका अव्हांजे हक़ में हूंदी ऐं इहो असां तव्हांजी ख़िदमत में वीडियो जी सूरत में मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।